ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। घोटकी मां घोटकी वेझो दादगढ़ी में मार्ची वियल चोर ज़मान मिराणीअ जे सदमे में पीरसन फौत वारसनि पारां पुलिस मथां हिरासत करण जा मुबैना तौर ते इल्ज़ाम लॻाया विया आहिनि। कुछ ॾींहं अॻु मार्ची वियल चोर ज़मान मिराणीअ जे सदमे में रिटायर्ड ASI महबूब मिराणी बि फौत थियो आहे। सदमे में फौत थियो आहे। पुलिस असांखे हिरासत करे रही आहे। DSP हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़ असांजे घरनि ते चढ़ाई करे रहियो आहे, टार्चर कयो पियो वञे। पुलिस खे घुर्जे त इंक्वायरी कई वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। सदमे में फौत थियल महबूब मिराणीअ जा वारिस जेके ॾाढो एहतजाज कनि पिया। अहम ख़बर आहे जेका असां शेयर कयूं पिया। घोटकी वेझो दादगढ़ीअ में मार्ची वियल चोर ज़मान मिराणी जे सदमे में पीरसन फौत थियो आहे। वारसनि पारां पुलिस मथां हिरासत करण जा मुबैना तौर ते इल्ज़ाम लॻाया विया आहिनि। कुछ ॾींहं अॻु मार्ची वियल चोर ज़मान मिराणी जे सदमे में रिटायर्ड ASI महबूब मिराणी बि फौत थियो आहे। पुलिस असांखे हिरासत करे रही आहे, अहिड़ो मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे। अहम ख़बर जेका असां शेयर कयूं पिया। DSP हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़ असांजे घरनि ते चढ़ाई करे रहियो आहे, टार्चर कयो पियो वञे। पुलिस खे इंक्वायरी करे असां सां इंसाफ़ करणु घुरिजे। सदमे में फौत थियल महबूब मिराणीअ जे वारसनि पारां अहिड़ो एहतजाज कयो वियो आहे।